Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. छा थियो आहे हाकमज़ादी? आई मां त अॼु ॾिठो आहे त जेतिरो मुंहुं ख़राबु अथई इन खां वधीक बि ख़राबु करे सघी थी। ख़ैर त आहे चाचो सोरो वियो छा प्यालो करे? बाक़ी छा थियो आहे? मेकअप जो सामान ख़तमु थी वियो अथई छा? मूंसां लालड़ी विड़ी आहे। लालड़ी? पोइ तूं लालड़ी छो थी हणी? बसि इन्हनि डूलनि चपनि खे सुर्खी हणी ॻाढ़ो कंदी कर न, ॼण भोलीअ खे नकारी आई आहे। मूंसां मेकअप वारी लालड़ी सुर्खी पाउडर न ई न विड़िया। अलाए तुंहिंजो मुंहुं ई अहिड़ो लॻो पियो आहे, मेकअप खे बि बाहि लॻंदी हुई त असां मुंहुं कहिड़े ते था लॻूं। मूंसां लालू वारी लाली विड़ी आहे। लालू वारी? अच्छा, जेको मुंहिंजो थाणे ते मुंहिंजो मुंशी आहे लालू, उनजी लाली तो सां विड़ी आहे? जवान जी धीउ आहे। छा की? मूं चयो त जवान जी धीउ आहे न, त हाणे थाणे ते हाज़िर थी। मां हुनखे ॿुधाईंदुसि त सूतली साहब वारी ज़ाल ते तो हथु कीअं खयूं। ॻाल्हि ॿुध, भला तोखे हिते घर में वेठे मारे वई छा? न, हुते पंहिंजे घर में। उते मतिलबु कलू वारे घर? हाँ। उते तूं चोरी करण वई आहीं छा? छा? मूंखे तूं चोर थो चईं? न न, तोखे चोर कोन थो चवां, पर चवां थो त कहिड़ी तूं चोरी करण वई आहीं जो तोसां विड़िया आहिनि? मां कुझु बि नथी ॿुधाई। एफआईआर लालीअ ते दर्ज कर। एफआईआर दर्ज करण लाइ तोखे सवाया धक हणणा पवंदा। डंडो किथे? न न न न, तूं एनसी दाख़िल करीस। हा, एनसी बि पर वरी लालू लिखंदो। न, पर तूं खुट कोन कर, मां छॾींदोसां न कोन। न छा थी करी? सुतली साहब खे नज़र न लॻे इन करे कारो टिको थी हणाई। हर माण्हू जी ज़बान ते रुगो सुतली साहब। मूंखे त कॾहिं कॾहिं ख़ौफ़ थींदो आहे मुंहिंजो सुतली केरु मूंखां खसे न वञे। अच्छे, ही वठा चक तो न न, मां कटाइण आहियां छा पंहिंजे सुतलीअ खे चकणा? हूअं त हाँ चॿाड़े वेंदी, अॼु आङुर नथी चॿाड़ी। दरअसल छा आहे, मां तुंहिंजो कुर्ब ॾिसी ऐं शक में पइजी वियो किथे मां ख़्वाब त नथो ॾिसां। अच्छा, इहा ॻाल्हि आहे। अचे मुंहिंजा जानी। चोटी टुका वॾो को भगाई आहीं? नचण वारी ॿार जी मां, सची ॿुधा, अॼु सुबुह साण का मिठी शइ खाधी अथई या सफ़ा माखी थी वई? न सुतली साहब, असल में घर जो राशन ख़तम थी वियो आहे। छा? मां चवां इहे सवेर खां किना ॾंद छो पई कढी? अञा अधु महीनो बि मस गुज़रियो आहे, सौदो ख़तम थी वियो छो? छा आहे जो अदा कुपुआ ऑफिस जे माण्हुनि जे लाइ मानी कराई हुई, उन में थोरी सौदे के सट सवाई अची वई हुई। जा को पुॼंदी न, तुंहिंजे भाउ खे सरकारी नौकरी आहे, पघार बि खणे थो, इन दोस्तनि खे होटल ते न पियो खाराए? छो दोस्तनि खे होटल ते खाराए? कुकुअ जा दोस्त कोन सम्झंदा त कुकुअ जी घर में इज़त न आहे? भाउ जी इज़त कराईंदी वञ ऐं मुंहिंजी बेइज़ती। हुन मां तव्हां फाथो छो? हा, कहिड़ो हिसाब रहियल अथई मूंखे? मां हिसाब किताब सां न आहियां बदल। शाम ताईं मूंखे राशन खपे। मुंहिंजी ख़बर थी न, मुंहिंजो नालो अथई हाकमज़ादी। हकल सां हाथी विहारे छॾींदी आहियां। हा, हाथी विहार काज़े बचे खे छो थी ॾिजारी? कोशिशि कयूं था। हाय हाय, मां सदको थई, अॼु त वॾो कमु करे आयो हुई। वॾो कमु? मुंहिंजे अंदर खां पुछो अथई? अॼु ख़बर पई त रिश्वत छो वरिती वेंदी आहे? रुगो तो जहिड़नि ज़ालुनि खे ख़ुशि करण लाइ। खा गुद, पर हिलाल सम्झी न खाजां, हराम सम्झी पेट भरजां। हाणे कावड़ छॾ मिठा, मुंहिंजे प्रेशर में अची तो केॾो न वॾो कमु कयो आहे। वॾो न जॾो कमु कयो आहे। गरीब दुकानदार पे मिलावट जो निज़ाम में ॿ पांच का भराया फाट। अदा भेड़ी वाह, ये हलाल ओन मुतासर जी टालीअ खे टांडो ॾेई आहीं छा? हेड़े मुंहिंजा हराम खोर साला, ही सभु तुंहिंजे करे थियो आहे। मुंहिंजे करे छा? मां एतिरो खाईंदो आहियां छा? अड़े हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, नौकिरी बि अथई, कुॾनि मां अलॻि पैसा आणी, पर घर में कॾहिं अटे जी लप वठी ॾिनी अथई। उहो त ठहियो, रहंदो संगत वठी थो अची, उन्हनि खे अचे थो मानियूं खाराई। अदा भेड़ी वाह, तूं त मूं ते अचा थो कावड़ी। मूं त उन ॾींहुं अधीअ खे चयो मां पंहिंजे दोस्तनि खे होटल ते थो मानी खारायां। अधीअ चयो न अदा, तूं मुंहिंजो दादलो भाउ आहीं, मां जो वेठी आहियां। हिते रखीसि न, मतिलबु त सॼी सखावत हिन जी आहे। मुड़ुसु लोड़े मरी वियो आहे, हुनजो हिन माईअ खे को क़यास क़दुरु कोन्हे। भाउ जे महिमान लाइ हां थो फाटे। हा न, तुंहिंजा बि महिमान अचनि, मां बि मानी टिकी कयां। हा, कॾहिं तोखे जवाब ॾिनो अथमि? हिकु चकर छा 10 चकर ॿुधाए त मैं 10 चकर।
राति जो ॿुधाईंदी त सुबुह जो मुंहिंजा महिमान ईंदा ऐं सुबुह जो मुंहिंजे उथण खां पहिरियों ई मथो ॿधो वेठी हूंदी आहीं त मुंहिंजो मथो त फाटे मथे में सूर आहे। अदा भेणी वाह थधो थी आस्ते ॻाल्हि ब्लड प्रेशर वधी हुई न अटैक पइजी वेंदी पोइ मुंहिंजी भेण प्यारी बेवह थी वेंदी। ॿुध पंहिंजे सॼण जी सॼणा पे ॿुध छा चवंदी हारत कुकुअ जा मलाड़ हुअण आयो तूं हिनखे प्रणाइण जे चकर में ही तोखे बेवाह करण जे चकर में अती अते भेणीअ खे चिन त कोन थी वियो आहे ईअं पहिरीं कोन ॻाल्हाईंदो। अलाए अदा अॼु मूंखे बि चुप कराए छॾियो आहे। बस वो फैसलो करे छॾियो आहे। कहिड़ो हर महीने पघार मां दुकानदार खे 5000 ॾींदुसि हिन सौदे जा न ढापी कजां न रोकजां। अदी बस हाणे घणो थियो मुंहिंजे करे तूं ई अधो सुतली पाण में रोज़ विड़ो था ऐं मूं हिकु फ़ैसिलो कयो आहे तव्हां मुंहिंजी शादी करायो तकड़ी। शादी तुंहिंजे लाइ छोकिरी त ॻोल्हियां। ॻोल्हण जी का बि ज़रूरत न आहे मूं छोकिरी ॻोल्हे छॾी आहे। हाँ ॻोल्हे छॾी अथई कहिड़ी? इहा कल्लू वारी धी पावली। उन सां त मवाली त शादी करे। न मूं सॼी जांच कई आहे मवालीअ खे पी घोबाटो झंडे पाड़े जी इजाज़त कोन थो ॾे मां झंडो पाड़ो करण लाइ तयारु आहियां छो त मां कुकू कुंडाई आहियां कुंडी त हणंदुसि न। हाँ इहा ॻाल्हि आहे पहिरियां नथे ॿुधाई। हाणे ॾिसजां कीअं दिलालीअ जे हाव ते मुंग ॾरियां। बरोबर अदी बरोबर हाव ते मुंग ॾरीस 5 रुपया घटि पर जल्दी कम खे वठी कपड़ा वनी कोठे ते सुकाए अच। वती तो चल के मारो गाड़ी नहीं भजी पवे त पा। कमजारी लखन करोड़ जा केस दाल कयूं कपड़ा न मथे सुकड़ा में वञा माण्हू छा चवंदा। शुक्र कर घर में तो अंदर कम करी मवाली ॾिस पावलीअ सां गॾु वाटर ते तो कपड़ा धोए। वो त मवाली आहे न जेको कमु कंदो ठहंदुसि पर मुंहिंजी ॻोठ में लखन करोड़ जी इज़त आहे ॻाल्हि खे सम्झंदी का। सब समझां थी वॾी इज़त थई मुकाबला वॾा कया थई। सुतली हाणे तू हिकिड़ो ॿियो कम कर पंहिंजी बदली चरन जे ॻोठ में कराए उते रोज़ मुकाबला कने वॾो नालो थींदई। छो चरन जे ॻोठ में ॾोहारी घणा आहिनि छा? न ॾोहारी न उते कुआ घणा आहिनि ऐं तुंहिंजो मुकाबलो कुअनि सां थींदो। धाड़ेल ऐं चोर तो अॼु ताईं ॿधाई कोन्हनि। लखन करोड़ जा केस दाल कयूं इज़त ठहियो रहंदो बेइज़ती जा भितर ॾियणी। जे इज़त करणु चाहीं थो न त जल्दी कपड़ा जी कोठी ते सुकाया। ठीकु आहे सुनो साईं मां कपड़ा वञी मथे सुकणंदो हुजां पर मोटी अचे न त दूध पती चांट तयारु हुजे। वाह रे वाह मुंहुं थी भला तुंहिंजे लाइ मां चाहां काढ़ियां। क्यास कदुर कॾहिं न थी। ॾिसंदा मरी तो निभागा। अरे मुझे अपनी सी को नहीं। ड्रामा सोप सीरियल मश्करन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।